अॼु जी हिन अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पिण खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू करण वारा आहियूं दोस्तो पंहिंजा वेरी टीज़र 5 जी ज़बरदस्त अपडेट। जी हाँ दोस्तों, इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। छा टीज़र 5 अची वियो आहे या प्रोमो अची वियो आहे, अॻिते कहिड़ी अपडेट आहे कहिड़ी अपडेट न आहे, सॼी कहाणी खोले क्लियर करे तव्हांखे ॿुधाईंदासीं। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे सब्सक्राइब ज़रूरु कंदा उदासी टीवी खे। हलूं था जी अपडेट जी तरफ़, जीअं तव्हांजो घणो टाइम वेस्ट भी न थिए। दरअसल दोस्तों टीज़र 5 न ईंदो, हाणे जेको आहे पंजों प्रोमो ईंदो, यानी 4 टीज़र अची चुका आहिनि। हाणे प्रोमो जो इंतज़ारु आहे तव्हांखे। जी हाँ दोस्तों, प्रोमो जीअं पुॻो तीअं पोइ एपिसोड बि अची वेंदो, छो त हाणे प्रोमो ईंदो, अॻिते टीज़र बाक़ी न ईंदा। ऐं बाक़ी इहो आहे त रियासत ड्रामे जा टीज़र अचण जा इम्कान आहिनि। तमामु जल्द उहे टीज़र अची सघनि था तव्हां ऐं असांजे आॾो। इहा हक़ीक़त मां तव्हांखे ॾेई रहियो आहियां। रियासत सोप सीरियल जा टीज़र अची सघनि था, बाक़ी हाणे हिन जा टीज़र पूरा थी विया पंहिंजा वेरी जा। हाणे हिन जा सिर्फ़ु ईंदा छा, हाणे प्रोमो ऐं उन खां पोइ एपिसोड ईंदा। अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। महिरबानी करे हिन खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा ऐं जेतिरो थी सघे पंहिंजे दोस्तनि ताईं पुॼाईंदा ऐं फॉलो फेसबुक पेज खे बि करे छॾींदा, सुठो कॉमेंट बि कंदा।